अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी दोस्तनि जे लाइ फुटबॉल क्लिप जेको थींदो आहे, फुटबॉल क्लिप जे लाइ जेकी लोगो थींदो आहे फुटबॉल क्लिप वारो, ऐं तव्हांखे ठाहिणु सेखारींदुसि। सभ खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश आहे, ॾिसो हीउ जेको तव्हां ॾिसो पिया फुटबॉल क्लिप, ऐं तव्हांखे इन जो लोगो ठाहिणु सेखारींदुसि। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेके तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल एस लाशर खे सब्सक्राइब ना कयो त महिरबानी करे तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, ऐं हुन सां गॾो गॾु घंटी वारे निशान ते क्लिक करियो, जीअं त मुंहिंजी हर नई वीडियो नोटिफिकेशन तव्हां वटि आसानी सां पहुची सघे। ऐं एस लाशर तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार रहंदुसि। दोस्तनि खे गुज़ारिश, तव्हां पिक्सल लैब तव्हां वटि न आहे त पिक्सल लैब तव्हां प्ले स्टोर तां बि डाउनलोड करे सघो था। प्ले स्टोर ते तव्हां वञी करे लिखंदा त पिक्सल लैब, तव्हांखे पिक्सल लैब मिली वेंदो, या वरी टेलीग्राम एस लाशर जे ग्रुप मां तव्हां पिक्सल लैब खणी सघो था। पिक्सल लैब खे तव्हां ओपन करियो। पिक्सल लैब खे ओपन करण खां पोइ पहिरीं जेको बि इन जे अंदरि मौजूदु तव्हां उनखे डिलीट करियो। सो हीउ डिलीट वारो जेको ऑप्शन तव्हां हिन ते वञी करे तव्हां हिनखे कैंसिल करे तव्हां हिनखे डिलीट करियो। ठीकु आहे दोस्तों, हिनखे डिलीट करण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीउ ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो। उनखां पोइ ॾिसो हीउ शेप्स वारो जेको बटन तव्हां ॾिसी रहिया आहियो, शेप्स वारे बटन ते क्लिक करिणो आहे। हिन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीउ तव्हांखे हिन जे अंदरि वञिणो आहे। ठीकु आहे दोस्तों, तव्हां हिन जे अंदरि वञण खां पोइ तव्हांखे दिलि वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया, तव्हां हिन ते क्लिक करियो। दिलि वारे ऑप्शन ते, हीउ दिलि वारो तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ तव्हां जेको टिक वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी, तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ठीकु आहे दोस्तों, हुन खां पोइ ॾिसो हीउ जो ग्रुप्स वारो जेको ऑप्शन बटन तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ तव्हां दिलि खे थोरो नंढो करियो। ठीकु आहे दोस्तों, तव्हांखे एतिरो करिणो आहे। हुन खां पोइ ॾिसो तव्हांखे हिनखे हिते रखिणो आहे। हुनखां पोइ ॾिसो हीउ जेको लेयर वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसे, तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां हिनखे लॉक करिणो आहे। ठीकु आहे दोस्तों, हिनखे लॉक वारो जेको ऑप्शन तव्हां हिन ते करे तव्हां हिनखे लॉक करियो। सो मां हिनखे लॉक करण खां पोइ तव्हांखे लॉक करण जो मतिलबु आहे, ॾिसो हीउ जेको तव्हां ठाहियो आहे, तव्हां हिनखे हीउ नथो माने घुमी नथो सघे। ठीकु आहे, लॉक करण जो तरीक़ो इहो आहे। हुनखां पोइ ॾिसो वरी तव्हां शेप्स वारो जेको ऑप्शन नज़र ॾिसी तव्हां हिन ते क्लिक करियो, साॻिए हंधि वञो। ठीकु आहे, हीउ जेको आहे तव्हां हिन जे अंदरि वञो। इन जे अंदरि वञण खां पोइ ॾिसो वरी तव्हां ॾिसो इन जे अंदरि वञो। इन जे अंदरि वञण खां पोइ ॾिसो हाणे तव्हांखे छा करिणो आहे त ॿुधाईंदो। ॾिसो तव्हांखे हीउ जेको आहे तव्हां दिलि खां जेको हेठियां जेको आहे तव्हां हिन ते खणो। ठीकु आहे, ॾिसो हिनखे खणो, हिनखे तव्हां खणो। हिनखे खणण खां पोइ तव्हां हिनखे हिते रखो, ऐं तव्हां हिनखे ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी, तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरण खां पोइ तव्हां हिनखे बिल्कुलु तव्हां हिते पकड़े करे तव्हां हिनखे वधायो। ठीकु आहे दोस्तों, ॾिसो हीअ तरीक़े वधी वियो आहे। तव्हां हिनखे हिते रखो, फिक्स साइज़ ते तव्हां हिनखे वधाए करे तव्हां हिनखे हिते रखो। ठीकु आहे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसो जेके तव्हां हिनखे बिल्कुलु वधाइणु चाहियो था, बिल्कुलु तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां वधाए सघो था। सो मां हिनखे एतिरो करे थोरो नंढो करिणो आहे। ॾिसो हुनखां पोइ ॾिसो तव्हां हीउ जेको आहे तव्हां हिन ते क्लिक हिन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ पोजीशन वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसे, तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां हिनखे आस्ते आस्ते की तव्हां हिनखे सिधो करे सघो था। ठीकु आहे दोस्तों, ठीकु आहे, हुनखे या तव्हांखे हिनखे थोरो मथो खणो। ठीकु आहे न, ॾिसो तव्हांखे एतिरो करिणो आहे। हुनखां पोइ ॾिसो तव्हां जेको मथां जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, लेयर वारो, तव्हां हिन ते क्लिक करियो। हीउ लेयर तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करे तव्हां हिन ॿिनि खे हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी, तव्हां हिन ते क्लिक करे हीउ जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक टिक करियो। जंहिंजे पोइ तव्हां हिन ॿिनि खे टिक करियो। ठीकु आहे दोस्तों, हिन खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन आहे तव्हां हिन ते क्लिक करियो। हीउ तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ हिन ते क्लिक करण तव्हां हिन ॿिनि खे पाण में मिलायो। सो पाण में मिली विया आहिनि दोस्तों। तव्हांखे इन तरीक़े सां मिलाइणो आहे। मिलाइण खां पोइ ॾिसो हीउ जेको धरी वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी, तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ हीउ जेको यू वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसे, तव्हां हिनखे बि क्लिक करिणो आहे हिकु दफ़ा। ठीकु आहे दोस्तों, हिन ते हिकु दफ़ा क्लिक करण खां पोइ तव्हां हिनखे पूरे विच ते रखिणो आहे। ॾिसो हीउ ॻाढ़ो निशान जेको अची वियो, त हीउ ॻाढ़ो निशान पोइ तव्हां हथु कयो, तव्हांखे हीउ पूरे विच ते पूरे माना बैकग्राउंड ते पूरे विच ते अची वियो आहे। हिन खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन जेको ॾिसे पिया बटन, कॉपी वारो बटन, तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां हिनखे कॉपी करियो। कॉपी करण खां पोइ तव्हां हिनखे हिते पकड़े करे तव्हां हिनखे बि पूरे विच ते रखो। ठीकु आहे न, तव्हां हिनखे आसानी सां पूरे विच ते रखी सघो। हीउ छा जो कमाल आहे, हिकिड़ो हीउ जेको आहे त चार्ज तव्हां हिन जो कमाल आहे, ॿियो वरी यू जेको ऑप्शन तव्हां हिन जो ॿिन्हिनि जो कमाल आहे। ठीकु आहे दोस्तों, उनखां पोइ तव्हां हीउ जेको लेयर वारो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां हिन ॿिन्हिनि खे पाण में मिलायो।
इन ॿिन्हिनि खे मिलाइण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे ॾिसो तव्हां दरी जो जेको ऑप्शन आहे तव्हां इनखे कटे छॾियो। हाणे तव्हांखे इहो ॾिसो तव्हां इनखे कॉपी करियो। ये जो कॉपी जो जेको ऑप्शन आहे कॉपी लिखियल तव्हां हिते क्लिक तव्हां कॉपी करियो। कॉपी करण खां पोइ तव्हांजो रंग जेको आहे तव्हां कलर वारो जेको ऑप्शन तव्हां बटन तव्हां हिते क्लिक करे तव्हांजो रंग कारो रखो, ठीकु आहे। ब्लैक कारो रंग तव्हांखे रखिणो आहे, ठीकु आहे। दोस्तों इन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे हीउ जेको ऑप्शन ॾिसी रहिया आहियो, हीउ जेको कारो जे कलर वारो जेको ऑप्शन आहे तव्हां इनखे हीउ जेको आहे ॾिसो हीउ जेको आहे टू बैक तव्हां हिते वञी करे कारे खे तव्हां पोइ हिते करियो ऐं जो अछो जेको आहे अछो रंग वारो जेको आहे तव्हां इनखे अॻियां करियो, ठीकु आहे दोस्तों। हाणे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि नोट करणी पवंदी वरी बि, हीउ जेको टूल्स आहे तव्हां इनखे खोले छॾियो। खोलण खां पोइ तव्हां इनखे पूरे विच ते रखो, ठीकु आहे दोस्तों। ऐं हीउ जेको अछो आहे तव्हां इनखे हिते रखी करे विच ते हिनखे तव्हां थोरो नंढो करियो। त तव्हांखे इन तरीक़े सां करिणो आहे। उनखां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, इन खां पोइ तव्हांखे जेको अछे कलर वारो जेको आहे तव्हां इनखे क्लिक करे तव्हां इनजी कॉपी करे रखो, ठीकु आहे। त कॉपी तव्हां ज़रूरु करणी आहे। कॉपी करे तव्हां इनखे हिते हेठि रखी छॾियो ऐं जेको मथियां जेको तव्हां इनजे अंदरि जेको लॻायो आहे तव्हां इनखे पूरे विच ते रखी करे ऐं तव्हांखे इनखे नंढो करिणो आहे, ठीकु आहे दोस्तों। तव्हां एतिरो रखिणो आहे। इन खां पोइ ॾिसो हीउ जेको लेयर वारो जेको ऑप्शन अथव ॾिसो तव्हां हिन ते क्लिक करे हिन ते क्लिक करण खां पोइ तव्हां ॾिसो हीउ जेको ऑप्शन आहे इनखे ऐं इनखे ॾिसो हीउ जेको मूं तव्हांखे अॻे ॾेखारियां पियो, हीउ जेको ॾिसो हीउ जेको आहे तव्हांखे इनखे न मिलाइणो, हिनखे जेको हेठां जेको कारो तव्हां इन ॿिन्हिनि खे पाण में मिलाइणो आहे, ठीकु आहे दोस्तों। हाणे तव्हांखे मिलाइण जो तरीक़ो ॾेखारियो। ॾिसो हीउ जेको मूं हींअर जेको हेठि रखियो आहे इहो ई आहे ऐं इन ॿिन्हिनि खे टिक लॻायां थो ऐं उन खां पोइ ॾिसो हीउ डबल स्क्रीन ऑप्शन ते क्लिक करे हिन ॿिन्हिनि खे पाण में मिलायो, ठीकु आहे दोस्तों। मिलाइण जो तरीक़ो तव्हांखे सम्झायुमि पहिरीं तरीक़े तव्हांखे मिलाइण जो तरीक़ो सम्झाए चुको आहियां। उनखां पोइ ॾिसो हीउ जेको आहे तयारु थी वियो। हिनखे मूं हलाए था रखियो, मूंखे इनखे मिलाइणो न हो ऐं मूंखे इन ॿिन्हिनि खे पाण में मिलाइणो आहे, अछे खे ऐं कारे खे ॿिन्हिनि खे पाण में मिलाए छॾियुमि। मिलाइण खां पोइ तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि नोट करणी पवंदी। ॾिसो हीउ जेको एरीज़र कलर वारो जेको बटन अथव ॾिसो तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां हिनखे इनेबल करियो। ॾिसो अछो रंग ख़तमु थी वियो, मूंखे अछो रंग ख़तमु करिणो हो। उनखां पोइ ॾिसो हीउ जेको आहे ट्रांसलेट तव्हां हिन ते 11 रखो ऐं जेको हिनजो समथ एडिट आहे तव्हां हिनखे 2 ते रखो, ठीकु आहे दोस्तों। उनखां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन अथव ॾिसी तव्हां हीउ जो टिक आहे तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करे तव्हां हिनखे ओके करियो, ठीकु आहे दोस्तों। हाणे हीउ जेको आहे तव्हां ठाहे रखियो तव्हां हिनखे बिल्कुलु तव्हां हिते रखी करे हाणे उनखां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां हिनखे हिते रखो। हिन खां पोइ तव्हां हिनखे वञी करे हीउ जेको ठाहियो आहे तव्हां हीउ जेको रखो आहे तव्हां हिनखे ताला लॉक करियो, ठीकु आहे दोस्तों। मूं हिनखे ताला लॉक कयुमि, हीउ हाणे चूड़ी नथो सघे। हाणे कमु हिन जो कमु तव्हां हिनखे पूरे विच ते रखो, ठीकु आहे दोस्तों। हाणे तव्हां हीउ जो टेक्सचर वारो जेको ऑप्शन अथव ॾिसी रहिया आहियो, टेक्सचर वारो तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ तव्हां जेकी इमेज तव्हां जेको हिनजे अंदरि कलर सिलेक्ट करणु चाहियो था तव्हां उहो पंहिंजो कलर हिनजे अंदरि सिलेक्ट करियो, ठीकु आहे दोस्तों। हिनजे अंदरि हीउ कलर सिलेक्ट करणु चाहियां थो दोस्तों। हीउ जेको फुटबॉल क्लिप जेको आहे ऐं हीउ जेको रंग आहिनि, सो हीउ जेके कलर हिनजे अंदरि आउं सिलेक्ट कंदुसि हीअ आउं तव्हांखे टेलीग्राम जे अंदरि ॾेई छॾींदुमि, तव्हां हुनखे हुतां डाउनलोड करे सघो था, ठीकु आहे दोस्तों। उनखां पोइ ॾिसो हीउ जेको टिक वारो तव्हां हिनखे सिलेक्ट करे तव्हांजो टिक वारो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां हिनखे ओके करियो। सो मूं हिनजे अंदरि हीउ रंग सिलेक्ट करे छॾियो आहे। उनखां पोइ तव्हांखे हीउ जेको हेठि तव्हां ॾिसी रहियो पिया तव्हां हिनखे इनेबल करियो। हिनखे इनेबल करणु तव्हां हिनखे ओके करियो। ओके करण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां वरी जेको आहे तव्हां हिनखे कॉपी करियो। कॉपी करे तव्हां हिनखे हेठि रखो ऐं जेको मथियो जेको आहे तव्हां हीउ जेको आहे तव्हां हिनखे पूरे विच ते रखी करे वरी तव्हां हिनखे टेक्सचर जे अंदरि वञी करे तव्हांखे ॿियो रंग हिनजे अंदरि सिलेक्ट करिणो आहे, ठीकु आहे दोस्तों। दोस्तों एतिरो करण खां पोइ ॾिसो हीउ जेको वरी तव्हां हिनजे अंदरि वञी करे तव्हां हीउ जेको आहे तव्हां हिनखे खणो। हुन खां पोइ तव्हांखे हिनखे नंढो करे तव्हां जेको हीउ रंग जेको आहे तव्हां हिनजे अंदरि सिलेक्ट करियो, ठीकु आहे दोस्तों। मूं हिन रंग खे सिलेक्ट कयो, हुनखां तव्हांखे हिनखे ओके करियो। सो हिनजे अंदरि हीउ रंग सिलेक्ट थी वियो। हुनखां पोइ तव्हां ओके करियो, हिनखे तव्हां ओके करियो। हिनखे ओके करण खां पोइ प्रूफ्स वारो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो। सो तव्हां हिनजे अंदरि तव्हां हिनखे हिते रखो ॿिनि खे ऐं प्रूफ्स वारो जेको ऑप्शन अथव ॾिस तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ तव्हां हिनखे पूरे विच ते तव्हां हिनखे अधु करियो, ठीकु आहे दोस्तों। अधु करण खां पोइ तव्हां हिनखे ओके करियो। ॾिसो तव्हां हिन बि पाण में ठही विया आहिनि। हुनखां पोइ ॾिसो हाणे तव्हांजो असली कमु छा आहे, हीउ जेको ऑप्शन अथव ॾिसी रहिया आहियो, हीउ पाण जेको ॾिसो हीउ जेको मूं हिनखे ताला लॉक कयो तव्हां हिनखे खणो। तव्हां हिनजो जेको ताला लॉक कयो आहे तव्हां हिनखे हटायो, ठीकु आहे। हटाइण खां पोइ सो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट करणी पवंदी, ॾिसो पाण असां जेको हिन ॿिनि जो रंग सिलेक्ट कयो तव्हां हिनखे ॿिनि खे पाण में मिलायो। जे ॻाल्हि तव्हां नोट रखिजो, हिनखे वञी करे तव्हां हिनखे हिन ॿिनि खे पाण में मिलायो।
दोस्तों ये पाण में मिली विया आहिनि। त मां ॿिन्ही खे पाण में मिलाए छॾियुमि। मिलाइण खां पोइ ॾिसो हीउ जेको आहे त हीउ जेको मूं ठाहियुमि तव्हांखे हिन जो कमु करिणो आहे। ॾिसो हिन खे वञी करे तव्हां हिनखे तालो लॉक करियो। ॾिसो हीउ जेको आहे रंगीन, तव्हां हिनखे तालो लॉक करियो। हुन खां पोइ जेको हेठियूं जेको आहे तव्हांखे पूरे विच ते सिलेक्ट करिणो आहे। ठीकु आहे दोस्तों, उन खां पोइ तव्हांखे हिन जी कॉपी करणी आहे, वरी तव्हांखे पूरे विच ते रखणी आहे। उन खां पोइ ॾिसो हीउ जेको टिक आहे तव्हां हिनखे ॿिनि ते क्लिक करे तव्हां हिनखे ऐं हिनखे पाण में मिलाए छॾिणो आहे। ठीकु आहे दोस्तों, मिलाइण खां पोइ कोई टाइम लॻंदो छो त मुंहिंजो मोबाइल हैंग पियो थिए, हिन जे लाइ तव्हां ॿिन्ही खे पाण में मिलाए छॾिणो आहे। ठीकु आहे दोस्तों, ॿई पाण में मिली विया आहिनि। हाणे तव्हांखे हीउ जेको टेक्सचर वारो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां हिन जे अंदरि हीउ जेको रंग आहे ॾिसो, हीउ जेको तव्हांखे आउं स्लैश टेलीग्राम जे अंदरि ॾेई छॾींदुमि ॿी रंग, तव्हां हिनखे उतां ॾिसो, हिनखे तव्हां ओके करियो। सभु मुंहिंजे अंदरि हिन जे अंदरि रंग सिलेक्ट थी वियो। हाणे तव्हां हिनखे ॿिन्ही खे पूरे विच ते रखो। ॾिसो, ऐं तव्हांखे हिनखे हेठि करियो। तव्हां हिनखे जेको ताला लॉक हटायो, तव्हां हिनखे पूरे विच ते रखो। ऐं जेको हीउ जेको हेठि तव्हां हिनखे पूरे विच ते रखो। ॾिसो, हिनखे पूरे विच ते रखण खां पोइ हाणे तव्हांखे छा करिणो आहे, ॾिसो लेयर वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां हिनखे पाण में मिलायो। मूं हिन ॿिनि खे पाण में मिलाए छॾियो आहे दोस्तों, सभु पाण में मिली विया आहिनि। उन खां पोइ तव्हांखे हीउ जेको ऑप्शन ॾिसो 3D वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी 3D शेप्स, तव्हां हिन ते क्लिक करियो। हीउ तव्हां हिन ते क्लिक करियो, तव्हां हिनखे इनेबल करियो। ठीकु आहे दोस्तों, उन खां तव्हां हिनखे इनेबल करियो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे नोट करणी आहे, त तव्हांखे एतिरो करणु खपे। ॾिसो तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हांखे हिनखे तालो लॉक करियो। तालो लॉक करण जेको तव्हां हिन जे अंदरि कुझु लिखणु चाहियो त तव्हां उहो लिखो। हीउ जेको ऑप्शन आहे हिते वञी करे तव्हां हिन जे अंदरि लिखो फुटबॉल। सो मूं हिन जे अंदरि फुटबॉल लिखी, हुन खां पोइ तव्हांखे जिते बि तव्हांखे हिन जे अंदरि रखिणो तव्हां उहो रखो। ठीकु आहे दोस्तों, हाणे तव्हां हिन जे अंदरि को सुठो फ़ॉन्ट जेको तव्हां रखणु चाहियो, तव्हां को बि फ़ॉन्ट तव्हां हिन जे अंदरि रखणु चाहियो तव्हां फ़ॉन्ट रखो। सो मूं हिन जे अंदरि ई फ़ॉन्ट रखियुमि। ठीकु आहे दोस्तों, तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो। ठीकु आहे दोस्तों, तव्हां हिनखे से वधायो। ऐं तव्हां इहो शुरू जेको तव्हां हिन ते क्लिक तव्हां हिनखे थोरो इनेबल करे छॾियो। तव्हां हिन जे अंदरि को बि रंग सिलेक्ट करे छॾियो। ठीकु आहे दोस्तों, ऐं जिते तव्हां पंहिंजो हिन जे अंदरि वग़ैरह नाम वग़ैरह नालो वग़ैरह तव्हां हिन जे अंदरि लिखणु चाहियो तव्हां पंहिंजो नालो लिखो। लाशा तो हिन जे अंदरि लिखां। ठीकु आहे दोस्तों, तव्हां हिनखे ओके करियो। जिते तव्हां हिनखे रखणु चाहियो तव्हां हिनखे उते रखो। ऐं हिन जे अंदरि तव्हां को फ़ॉन्ट तव्हां रखी छॾियो हिनखे। ठीकु आहे दोस्तों, ऐं हिन जे अंदरि ई फ़ॉन्ट रखंदो। तव्हांखे फ़ॉन्ट खपंदो तव्हां टेलीग्राम जे अंदरां घुरी सघो था। ठीकु आहे दोस्तों, तव्हां हिनखे हिते करे तव्हां हिनखे बिल्कुलु तव्हां हिते रखो। ठीकु आहे दोस्तों, तव्हां हिन जे अंदरि को बि रंग तव्हां पंहिंजी मर्ज़ी कलर ते ऑप्शन तव्हां वञी करे तव्हां हिन जे अंदरि को बि रंग सिलेक्ट करे सघो था। ठीकु आहे दोस्तों, ऐं तव्हां जेको स्टॉक वारो ऑप्शन तव्हां हिते करे तव्हां हिनखे इनेबल करियो, ओके करियो। ऐं दोस्तों हाणे तव्हांखे हिकिड़ी पछाड़ी में तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो, जेका तव्हां हिनखे पंहिंजे मोबाइल जे अंदरि सेव करणु चाहियो था त सभ खां दोस्तों तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो कलर वारे ऑप्शन में वञी करे ऐं तव्हां हिन जे अंदरि को बि कलर सिलेक्ट करियो। सो तव्हां जेके हिन जो कलर तव्हां चेंज करे छॾियो। हुन खां पोइ ॾिसो तव्हां शेड्यूल जे अंदरि वञी करे तव्हां हिन ते क्लिक करियो। ठीकु आहे दोस्तों, हिन ते क्लिक करे तव्हां
जो शेडो वारो जो ऑप्शन तव्हां क्लिक तव्हां एनेबल करियो। तव्हां अंदर अच्छो रंग सिलेक्ट करियो। तव्हां एतिरो रखो। ठीक है दोस्तों, तव्हां ओके करियो। ओके करण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हां ॾिसो इहो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, शेयर वारो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां इनखे पंहिंजी मोबाइल जे अंदरि सेव करियो। ॾिसो ई जो ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो। हाणे हुन खां पोइ ॾिसो डिफॉल्ट में वञी करे तव्हां हिनखे अल्ट्रा में क्लिक करियो। हुन खां पोइ सेव टू गैलरी तव्हां वञी करे तव्हां हिनखे पंहिंजी मोबाइल जे अंदरि सेव करियो। ॾिसो दोस्तों, जे मुंहिंजो तयारु थी वियो। तमामु जेके हिन जे अंदरि को सुठो तव्हां ठाहिणु चाहियो था फुटबॉल क्लिप, तव्हां चाहे दोस्त बि तव्हांखे चवंदा असांखे फुटबॉल क्लिप जो ठाहे ॾियो, त तव्हांखे अॼु वीडियो पसंदि आहे त वीडियो खे लाइक बि ज़रूरु कंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल ए स्लैशर खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, जीअं त मुंहिंजी हर नई वीडियो नोटिफिकेशन तव्हां वटि आसानी सां पहुची सघे। ऐं ए स्लैशर तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार रहंदुसि। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।